कंटिन्यू। जय झूलेलाल। पोयनि 13 सालनि खां हलंदड़ असांजे माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था द्वारा प्रकाशित जीवन तरंग पत्रिका, जंहिंजो मक़सद ई इहो आहे देश विदेश मां सुहिणियूं शख़्सियतूं, सुहिणा प्यारा असांजा माण्हू, सुहिणा रत्न ॻोल्हे करे असां पंहिंजे समाज सां गॾु जोड़ींदा हलूं। उहे माण्हू, उहे शख़्सियतूं जेके पंहिंजे समाज जे लाइ कुझु कयो हुजे, जिन पंहिंजे समाज जे लाइ अॻियां ईंदा हुजनि ऐं उन्हनि में प्रमुखता हुजे, अहिड़ी ही सुहिणी शख़्सियत सां अॼु असांखे मुलाक़ात थी आहे। असांजा प्यारा सोमनाथ जा निवासी, वीरावल जा निवासी लालू भाई जी, हिक सॾ ते अधु राति जो कंहिं सिंधीअ सां कंधो में कंधो मिलाए करे साईं बीहण वारा असांजा प्यारा लालू भाई। साईं बरोबर हर कंहिं कम में सिंधी समाज सां गॾु एकत्र बीहण वारा, सामाजिक कार्य हुजे, कल्चरल प्रोग्राम हुजे, उन्हनि कार्यनि खे अॻियां वधाइण वारा असांजा लालू भाई। ॾाढी ख़ुशी थी जॾहिं असां उन्हनि से निवेदन कयोसीं त असांजो सोमनाथ ऐं वीरावल में कोई असांजो कोई अहिड़ो प्रेमी कान्हे जेको ब्यूरो चीफ करे हिते सुहिणा कार्य करे, ऐं तव्हांजे हिननि सुहिणनि कार्यनि खे, छो मां ॾिसां पियो हिते हिक खां हिकु सुहिणियूं शख़्सियतूं, पर उहा असांजे ताईं न्यूज़ कोन थी पहुचे, उहे ॻाल्हियूं असां ताईं पहुचनि कोन थियूं पियूं। उनजे करे असां लालू भाई जिन खे वेनिती कई थे ऐं हिननि असांखे हामी भरी आहे त मां तव्हांजे जीवन तरंग जो हिकिड़ो सुहिणो ब्यूरो चीफ थी करे तव्हां सां गॾु कार्य कंदुमि। अॼु 178 शहरनि में साईं, चेन्नई, बेंगलोर खां वठी करे सॼे इंडिया जे कुंड कुर्श में 178 असांजा ब्यूरो चीफ अलॻि अलॻि क्षेत्र में आहिनि। राष्ट्रीय लेवल ते सुहिणियूं मूर्तियूं, सुहिणियूं शख़्सियतूं, गुजरात लेवल ते त मां चाहींदुमि असांजा प्यारा लालू भाई जिन पंहिंजे न सिर्फ़ु हिन जिन जी पंहिंजी दिली तमन्ना हुई त मां जी हिननि प्यारनि, हिन मिटीअ जी ख़ुशबूअ सां सोमनाथ ऐं वीरावल सां जुड़ियल आहियां। इन्हनि कमनि जे लाइ मां तव्हां तां पहुचाईंदुमि, पर मां तव्हांजी रूपरेखा इहा ॾिसी करे, तव्हांजी कार्यक्षमती ॾिसी करे मां चाहींदुमि, तव्हांखे वेनिती कंदुमि त तव्हां असां सां गॾु सौराष्ट्र जे लेवल ते जेको बि सुहिणो पद हूंदो, तव्हां असां सां गॾु उन्हनि ते जुड़ो ऐं असांजी तव्हांजे समाज पंहिंजे प्यारनि जे अॻियां, असांजे अॻवाननि जे अॻियां घोषित था कयूं त असांजा सौराष्ट्र जा ब्यूरो चीफ करे असांजे लालू भाई जिन खे अॻियां आणूं था। जीवन तरंग जे पारां ज़ोरदार तालियूं भाई। ऐं मां गॾोगॾी असांजे ॿिन्हिनि आहुजा साहिबनि खे वेनिती कंदुमि त साईं जिन ही असांजे अजरक जी टोपी ऐं सुहिणो मफलर सिंध जो, इहो असांजे प्यारनि जे मथां हे जीवन तरंग, संतों के संग जीवन तरंग, हम सब के संग। दायित्व मक़सद वरी चवंदुमि इहो ई हिकिड़ो आहे त सभई सिंधी हिकु थियूं। सिंधी समाज जा अलॻि अलॻि जेके सुहिणियूं शख़्सियतूं न, माता साहब जो मक़सद ई इहो हुयो हर नंढे वॾे ॻोठ शहर मां, जीअं असांजे भाई साहब जिन जो, भाई प्रकाश लाल जिन जो दरबार जी कहाणियूं टिकाणा आहिनि, उन्हनि जूं जीवनियूं असां ॿियनि ताईं पहुचूं। हितां जा असांजे सुहिणा रत्न आहूजा साहब जहिड़ा लालू भाई, हिननि जा कयल कार्य तव्हां असां ताईं पहुचायो त असां जॻत ताईं विश्व में वेठल सिंधी, पोइ कैनेडा जा असांजा प्यारा हुजनि, अमेरिका जा हुजनि, न्यू जर्सीअ जा हुजनि, या चाहे असांजो राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय अध्यक्ष माता रुक्मणी देवीअ जो डॉक्टर मोहन सोनी साहब हुजनि जेके चिलीअ में वेठल आहिनि, इहे सभई बि इन्हनि चैनल खे ॾिसी करे तव्हांजे इन्हनि कार्यनि खे हिमथाईंदा ऐं उन्हनि खे ख़ुशी थींदी त असांजे नंढड़नि ॻोठनि में वेठल ही प्यारा सिंधी समाज जा माण्हू सुहिणा कार्य करे रहिया आहिनि। ऐं मूंखे उमेदु आहे त हू उतां वेही करे बि पंहिंजे हिन समाज में अॼु जेको लोन था खणणा पवनि न, साईं जिन जी रिथा केॾी सुठी आहे, हिक ॿिए खां साईं लोन वठी करे तव्हां कयो था, त मां आह्वान कंदुमि असांजे हिननि NRI सिंधियुनि खे त अचो अहिड़नि प्यारनि सां जुड़ो, हिननि सचाइनि जे कार्य में पंहिंजा डोनेशन अॻियां आणियो, जीअं और सिंधियुनि जे कार्यनि खे अॻियां चमकायूं। लालू भाई जी ॿ शब्द तव्हांजा जीवन तरंग जे लाइ। धन्यवाद। माता रुक्मणी दरबार
जा प्रतिनिधि श्री दीपक भाई, दीदी जन श्री सब अॼु सोमनाथ ते आया। पहिरियों त उन्हनि जो शुक्रगुज़ार थो कयां, असांजे हिकु फ़ोन खां आया। अचण खां पोइ सॼो प्रोग्राम जेको विराण में थियो, उन खां पोइ दीपक भाई मूंखे सौराष्ट्र जी जेका जवाबदारी सौंपी आहे, उहा जवाबदारी मां निष्ठा खां पूरी कंदुमि। क्या बात। दीपक भाई खे ख़ातिरी कंदुमि। जोरदार तालियूं भाई। अहिड़नि ई सचनि शेरनि जी असांखे ज़रूरत अथव, अहिड़नि ई सुहिणियुनि शख़्सियतनि जी ज़रूरत अथव। पाण सां गॾु समाज खे, सिंधी एकता खे, सिंधी ॿोलीअ खे, सिंधी भाषा खे, सिंधी कल्चर खे, अरे प्यारा पंहिंजे सिंध खे वधाइण चाहियो था न, त सुहिणनि नेरनि महत्वनि खे उन्हनि खे साथ ॾियो, गॾु थियो, हिकु थियो ऐं अची पंहिंजे भाषा खे वधायो। जय झूलेलाल।